पैकेज जे मथा पैकेज हन अज असीं यूफोन जे पैकेज जे पोयां भॼूं ज़ोंग जे पैकेज जे पोयां भॼूं ये पैकेज दुनियावी आहिनि पर अल्लाह ताला रमज़ान में पैकेज अता फरमाया लैलतुल क़दर जंहिंमें इबादत करण सां 1000 महीननि जो सवाब हुन जे नामे अमाल में लिखियो वेंदो आहे माना 83 साल जो सवाब हुन जे नामे अमाल में लिखियो वेंदो जेकॾहिं रमज़ान मुबारक में 1 कलाक वेहंदो त हुन जे नामे अमाल में 900 साल जो सवाब हुन जे नामे अमाल में लिखियो वेंदो जेकॾहिं मिंट वेहंदो 55 ॾींहंनि जो सवाब हुन जे नामे अमाल में लिखबो जेकॾहिं सेकंड वेहंदो 1.5 कलाक जो सवाब हुन जे नामे अमाल में मिलंदो सुभान अल्लाह हाणे तव्हां अंदाज़ो लगायो अल्लाह ताला जे तरफ़ां पैकेज आहिनि महिरबानियूं आहिनि लैलतुल क़दर आख़िरी लिहाज़ में 21 अदद में रब अता फरमाई आहे सुभान अल्लाह पर अजीजो दोस्तों प्यारा भाइरो रमज़ान मुबारक में 4 वॾा बदबख्त आहिनि जिनखे रमज़ान भी फ़ाइदो न ॾींदो क़ुरान भी फ़ाइदो न ॾींदो अजीजो दोस्तों प्यारा भाइरो 4 बदबख्त अहिड़ा आहिनि जंहिंखे न रमज़ान फ़ाइदो ॾींदो न क़ुरान फ़ाइदो ॾींदो तवज्जो मुदे करे वेहो दिल जो कनेक्शन रब्बुल आलमीन सां ॻंढे वियो छो हिन रातियुनि में रब खां वठणो आहे ऐं इंशाअल्लाह जेको आयो आहे खाली न मोटंदो इंशाअल्लाह जेको आयो आहे खाली न मोटंदो छो जो हुन करीम रब जे दरवाज़े ते आयो आहे ऐं अल्लाह बि ऐलान थो करे बाना जेको घुरणो थे घुर मां अता कंदो मां तवज्जो हेॾे करे दिल जो कनेक्शन पंहिंजे रब तां जोड़े वसीलो मोहम्मद अरबी जो ॾेई वेहो इंशाअल्लाह ताला इन महफिल मां को भी साइल खाली न वेंदो इंशाअल्लाह सरकार फरमायो 4 वॾा बदबख्त आहिनि जंहिंखे न रमज़ान फ़ाइदो ॾींदो न क़ुरान फ़ाइदो ॾींदो सुभान अल्लाह अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब उहे कहिड़ा 4 बदबख्त आहिनि सरकार हज़रत मुआज़ खे फरमाइनि था मुआज़ पहिरियों बदबख्त उहो आहे जेको शराब पीअंदो हुजे ऐं शराब ते हमेशगी कंदो हुजे हमेशा शराब पीअंदो हुजे ऐं इबादत न करे अहिड़ी हालत में उनजो मौत थी वञे न उनखे रमज़ान फ़ाइदो ॾींदो न उनखे क़ुरान फ़ाइदो ॾींदो शराबी जी कहिड़ी ज़िंदगी आहे सेहत जो नुक़सान शराबी खे माल जो नुक़सान शराबी खे चेहरे में रौनक ख़त्म शराबी जी शराबी जे नियाणियुनि खे माण्हू चवंदा तुंहिंजो पीउ शराबी आहे तानो ॾींदा न बिरादरी में वेलियूं सेहत में फिफड़नि जा नुक़सान मैदा जा नुक़सान जिस्म जा नुक़सान बिरादरी में इज्जत न आहे औलाद खे माण्हू तानो ॾींदा घरवारी खे चवंदा तुंहिंजो मुड़ुसु शराबी आहे अजीजो दोस्तो प्यारा भाइरो जेकर पंहिंजे सेहत जो ख्याल नथो करे पंहिंजी बिरादरी जो ख्याल नथो करे पंहिंजे नियाणियुनि जो ख्याल नथो करे त न करे पर हिकिड़ी नज़र करबला जी तारीख़ ते बि फेराए हिकिड़ी नज़र करबला जी तारीख़ ते फेराए जॾहिं हज़रत इमाम आली मकाम हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला जे मैदान में 3 ॾींहंनि जा पाण उञारा हुआ 3 ॾींहंनि जी उञ में हज़रत इमाम अली असगर खे खणी करे आया होना 30,000 यजीदी हुआ हज़रत इमाम आली मकाम फरमायो ओ यजीदियो
माता वट इमाम अली असगर खणी आयो आ यदीदी चवण लगा न तू कुरान खणी आयो आ जे न मां कुरान खणी आयो आ कुरान खणी अचां हजरत इमाम अली असगर शहीद न कराया हा गाजी अब्बास जा बाजू न कटराया हा कुरान खणी अचां और मोहम्मद शहीद न थे हा न माही कुरान खणी आयो आ हजरत इमाम अली असगर खणी आयो आ सुभान अल्लाह तमाम के पानी पियारो मां क़यामत जड़ी हौद कौसर जा प्याला प्यारी शमर चयो वा हुरमल खे हुरमल तीर हला हुरमल तीर गजो वा हजरत इमाम अली असगर के तीर हणन लगो वा हुरमल के हथन मां तीर छड़ाई दी वियो वा शमर चयो वा ओ हुरमल तीर छो नथो हलाई जे कीअं मां तीर हलाया तीर जो कद वॾो वा हज़रत इमाम अली असगर जो कद मुबारक नंढो वा मां भी त बजड़े वाला तीर न हलाईंदुमि हथन मां तीर छड़ाई दी वियुसि दोस्त दोस्त जी तबीयत का वाकिफ हूंदो वा शिमर हुरमला के चयो इशरबू हुरमला ओ हुरमला हलिया शराब पी जमल हुरमल के शराब पिया रही हुरमल हजरत इमाम अली असगर जे मथा तीर हलायो वा होना 70 कदम ते हजरत इमाम अली असगर जी अम्मा ॾिसे पई चवे पियो अली असगर इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो शहजादो मां हल जान सब्र कजा सुभान अल्लाह तीर जो हलाए हजरत इमाम अली असगर जी नड़ी मुबारक मां तीर लगो वा हजरत इमाम अली असगर जी नड़ी मां तीर निकरी करे इमाम आली मकाम जे बाजू में तीर लगो ओ शाबी जे कदा पंहिंजे सेठ के नथो ॾिसी पंहिंजे औलाद के नथो ॾिसी इज्जत ऐं वैल्यू के नथो ॾिसी त हिकिड़ी नज़र करबला जे मैदान में दौड़ा उन तारीख़ ते नज़र कर शराब छॾे रही रमज़ान जो महीनो माण्हू खे जहन्नम खां आज़ाद करण आयो अल्लाह जी दरबार में माफ़ी तलब कर सरकार फरमायो ॿियो शख्स उहो वा जंहिं बिरादरीअ सां रिश्ता तोड़िया ऐं पंहिंजे औलाद सां बि पंहिंजे घर वारनि सां बि रिश्ता तोड़िया पाड़े वारनि खे बि तंग कयो उनखे बि न रमज़ान फ़ाइदो ॾींदो न क़ुरान फ़ाइदो ॾींदो वॾी वॾी तस्बीह हथ में आ पर भेड़ बीमार थी पई पुछण न वियो पाण पैसे वारो थी पियो भाउ ग़रीब आ उनखे महीने जी दवाई नथो वठी सघे अजीजो दोस्तो प्यारा भाइरो पंहिंजे भाउ जो एहसास न आहे घरवारी जे चवण ते भाउ खां पुछण न वियो दवाई नथो वठी सघे याद रख जंहिं मां जे पेट में तू 9 महीना रहियो आ उन ही पेट में तुझो भाउ 9 महीना रहियो आ जंहिं मां जो खीर तो पीतो आ उन ही मां जो खीर तुझे भाउ भी पीतो आ ये अल्लाह ताला जी कुदरत आ को अमीर थी वेंदो आ को गरीब थी वेंदो आ पर अजीजो दोस्तो प्यारा भाइरो 60 साल जिंदगी गुजरे 70 साल जिंदगी गुजरे तू भी ने मट्टी में वींदे तुझो भाउ भी मट्टी में वींदो अजीज भाउ गुरूर छड़ तकब्बुर छड़ आया था जिस काम के लिए भूल गई वो बात मालिक लेखा मांगेगा हम खाली दोनों हाथ उजड़ गए वो बाग जिसके लाख माली थे सिकंदर जब गया दुनिया से तो दोनों हाथ खाली थे मिस्र जी जेल मिस्र जी जेल के अंदर एक सुनो खूबसूरत